हक़ जी ॻाल्हि पियो कयां, इन में तरफ़दारी कहिड़ी? जे हक़ जी ॻाल्हि कयो था त पोइ हक़ वारनि खे हक़ वठाए छो नथा ॾियो? इन करे त जंहिंजो हक़ हुयो उहो उन ताईं पहुची चुको आहे। त पोइ असांजी ॻाल्हि बि कन खोले ॿुधी छॾियो। असां तव्हांजी इज़त रखण लाइ हिन फ़ैसिले में आयासीं, पर तव्हां को बि ॿूटो ॿारे न सघियो। इन्हीअ जे करे कुर्ब में चवां थो दिलावर ख़ान त असांजे दुश्मननि खे ॻोठ मां तड़े कढो, न त ॿी सूरत में हिन ॻोठ जे मथां जेको कार किरंदो उन जा ज़िम्मेवार तव्हां पाण हूंदव। पाण मुसा खान, मां आहियां मोहबती माण्हू। मोहबत सां पेश ईंदे त लख इज़तूं ॾींदोसांइ, बाक़ी जे अरडाए पकंदे त मूं जहिड़ो अरडो माण्हू नज़र न ईंदुई। जेको थियो उहो ॾिठो वेंदो दिलावर ख़ान, पर हाणे पंहिंजी पूरी तयारी में रहिजांइ। सुभाणे ईअं न चवजांइ त चोरी वार करे विया। अञा बि वक़्तु अथई दिलावर ख़ान। असांजे दुश्मननि जे करे पंहिंजी ॻिचीअ में असांजी दुश्मनी न विझ। तॾहिं ते लड़ी अचनि ऐं अची पनाह वठनि, उन्हनि लाइ दिलावर ख़ान सिर त ॾेई सघे थो, पर उन्हनि खे तड़े कढण जो दिलि में ख़्याल बि नथो आणे सघे। त पोइ तयारी करे छॾ दिलावर ख़ान पंहिंजे कफ़न वठण जी। मां अॻ में इसर सां कफ़न ॿधी थो घुमां। अव्हांखे जेको करणो आहे वञी कयो, पर वरी बि मां तव्हांखे चकर सलाह ॾींदुसि त मां आहियां मोहबती माण्हू। मूंखे मोहबत जी रमज़ में रहण ॾियो। मुंहिंजे मोहबत जे साज़नि खे न छेड़ियो, न त मां तव्हांजा रदीफ़ ऐं काफ़िया एतिरा त बिगाड़े छॾींदुसि जो तव्हांजी ताल न मिलंदी ताल सां। इहो वक़्तु ॿुधाईंदो दिलावर ख़ान, रदीफ़ काफ़िया कंहिंजा था उॾड़नि। यादि रखजांइ रहिस दिलावर ख़ान, तो जेके मोहबत जा साज़ छेड़ा आहिनि उन्हनि खे सुर किॾारियो में न मटायां त मुंहिंजो नाम बि कमाल ख़ान आहे। वॾा बाबा, सफ़ा ॻाल्हि घाटे खां चढ़ गई ओधर ते। रेस दिलावर ख़ान, तव्हां मूंसां हिकिड़ो वाइदो कयो। वाइदा पाण तमामु ॾुखिया हूंदा आहिनि अचर, इन करे मूं पंहिंजी ज़िंदगीअ में घटि वाइदा कया आहिनि, पर वरी बि तव्हां हुकुम कयो। रेस जेसि ताईं मां सबूत नथो आणियां, मुंहिंजी इज़त जो ख्याल तव्हांखे करणो पवंदो। वञ अचर ख़ान, तोसां वाइदो थो कयां। तोखे 1 महीने जी मोहलत अथई। जे हिन महीने जे अंदरि सबूत खणी न पहुते त पोइ मूं ते हयार न हूंदई। ॻाल्हियुनि मां वरियो त कुझु कोन। सच ऐं जबार सच ऐं ॻाल्हि घाटे खां चढ़ गई उधर ते अबा। जे ॻाल्हियूं घाटे चढ़ी वञनि थियूं त उन्हनि खे लाहिण बि दिलावर ख़ान ख़ूब ॼाणे थो। बस भेण बस, अजय रोवण मां छा वरंदो? अल्लाह भलाई कंदो, तू रोइण खे छॾ, रब खे यादि कर। अदे, मालिक वॾो मेहरबान आहे, ज़रूर तुंहिंजी ॿुधंदो, ज़रूर ॿुधंदो। भाॼाई, तोखे चयो होसि न त असांजे घर में कोई न अचे, त हीअ छो आई आहे? जे आयसि त कहिड़ी क़यामत किरी पई? क़यामत किरे या न किरे, पर हिन घर में तव्हांजे अचण जी ज़रूरत न आहे। मां पंहिंजी भेण ॾे थी अचां ऐं ईंदी रहंदसि। अॼु खां पोइ हिन घर में पेर न रखिजो। पहिरियां ई तव्हांजी मां असांजे मुंहं ते दागी घुमाए वई आहे ऐं ॿीहर अहिड़ी ग़लती असां करणु नथा चाहियूं, सम्झाई? इहे तव्हांजे अंदर जा वहम आहिनि, वहम। मुंहिंजी मां कुझु बि नाहे कयो। वहम हुजनि या हक़ीक़त, पर तूं हितां निकिरण जी कर। जेकॾहिं अधी आई आहे त कहिड़ो ॾोह थी पियो?
ॾोह इहो आहे त असांजे रोकण खां पोइ बि हिननि खे घर में अचण छो थी ॾे? जे करे अची नसीबा खे दिलासो थी ॾियूं त मां तो चवां तुंहिंजे दिलास ॾियण जी का बि ज़रूरत नाहे। निकर। नथी निकरां छा कंदे तूं? छा कंदुसि? निकर मां तो चवां। मुआ मारिया मरी शल कब्र में कीअं पवनी अलाह कंदो कब्र जाए बि न ॾींदई। मां तो निकर त हाणे निकर तूस। मुआ मिरू औरत सां ॻाल्हाइण जो इखलाक़ कोन थई। इखलाक़ तूं सेखारी हल मां चवां तो हल। आई तो हिन घर में पैर बि रखियो थी टंगू भनी घटिया में छॾे छॾंदो मां। ईंदसि ऐं ओसी ताईं हिन घर में ईंदसि जेसी ताईं मुंहिंजी भेण हिन घर में आहे। जे वरी आई त तुंहिंजी भेण सां गॾु तुंहिंजो बि टंगू भनी छॾींदुसि। हाणे त मां पंहिंजी भेण खे हितां वठी वेंदसि। हिन घाणे में कोन छॾींदासीं वॾा मोतबर थी विया आहियो। मां तो चवां ठीक बंद कर न कर तो ओदा छॾीस हणी से ढंढ में न थो चवां त वञ क्या कर दी अरे वञा मत बची रही हले खैरा जेसर ने खैर हुजे फैसले में को खड़तेल निकतो जाइए सभई ठिकर ठहकाए रवाना थी विया। फैसले में खड़तेल निकरे या न निकरे पर पंहिंजे न मोबीअ खां पुछ तो ते कंदा वञी वेठो हुयो। अचनि सां वेठुस केसो दो कयम अचे त वेठुस ॿियो छा थी पियो? अरे अचनि मुंहिंजो दुश्मन आहे। मजदू मुंहिंजो दुश्मन आहे। मां भेण जी इज्जत ही कोन अथन। मूंखे घर मां काढे कढियो अथन। कंहिंजी मौत आई आहे मत जल्दी ॿुधाए कंहिंजी? असां त पंहिंजो समझी वञूं था न। इहो मजू अबे जाऊं सही यो अग में मुंहिंजो दुश्मन आहे। असां मत दंतो गोल मां चाहतो दंतो गोल मुंहिंजी बेइज्जत मथे ते चढ़ी वई आहे। दंतो गोल मां चाहतो दंतो गोल। चङो ठहियो कचो ठाहियो तोखे कचो तो मार छो ठाहियो? बस रे बस गेर थी बस छो बस असांजी औरत थी वञे उनखे दिका दी बात तो कदे तू चौपी थी दंतो गोल तो आहे कोने बस छो बस खाते करे बस अजूनी मचू का कुत्ते कानो आ बाजू कर दंतो गोल। अरे थे हो वारो करे दंतो गोल खुदिया तो जो कुछ न वने त जिना तू हाथी पर थी दंतो गोल बाजू कर। अरे खैरा जेसर ने खैर हुजे अबा छड़ खणी को करे न विथे वडो ध्यान चाची वडो ध्यान कनो आ मां वडो खूनी मानू के त मुझे मथे ते चढ़ी वई आ नी मचू का कुत्ते कनो आ कुत्ते मत हल दे ही वदी ते किए चियो सजी क़ैदत लूस कदे कजे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बढ़िया बा खैरा जेसर ने खैर हुजे ए वरी केरो चे ओच तो निकतो आ। चाची केद ना है मुझे बावा कैदत मुझे आजू पादू अदा भली करे आए। खैर होंदे बाजाई आजा वे ए दादा मता दी वे वे ना दुआरा चंगो जो पुटिया अची वे हाणे संभाल पजी ने छोकड़िया के न कम जो न काज जो रुगो बताल लगो तो वरते। अदा छा थो मां बुधा अदा ई दुश्मनन जी चाला तू ने गाल के न तो समझी बते दे आदा दे न तो के ताजी खपत पजी विंदी। अदा गोठले तो सब खैर हो न? हाँ बाजाई हाँ गोठले सब खैर। खैरा जेसर ने खैर हुजे तू ही हो त बुधाए त तो कहे न जो दसो कहे देडो। चाची या गाल ही न पुछ हिते कीअं पहुतो आया या मुखे ही खबर। हाँ बा जिया भी पहते लगो भाग वधे वाड़ी। हाँ अमड़ू थी कुछ आहे घर में त पचाए खाराएस ओ न जी भूख भी साण खयो आयो आ। केरो पुटिया अब दिल में न के जाए चाचे जो गालाणी एड़ो आए कुछ नी तरसे न सब खबर पईजी वी। न त हाणे तूं ॾिसजां तूं इन मूसे जा बर्बादी ॾींहुं अची यादई ऐं इन कमीने सां उहो असर थींदी हिन मां दुनिया सबक वठंदी।
इहो मिरू मो ॾुखियो मरदो ॾुखियो इहो अञा राजन जा ख़त्मा खाईंदो ख़त्मा। हाणे ख़त्मा घणेई खाधई घणेई खाई दम कयई कुदरत वारी देग भी गरम थियण वारी अथसि। तेस ताईं इहो ज़ालिम ग़रीबन जे पेरनि हेठां ज़मीन खे गरम करे टामो करे छॾींदो। हाणे हिन जे ज़ुल्म जी इंतहा थी चुकी आहे ऐं तो ख़बर आहे जॾहिं न ज़ालिम इंतहा ते पुॼंदो आहे ज़ुल्म जे त पोइ कुदरत वारो वरी हुन जे पेरनि हेठां ज़मीन गरम कंदो आहे ऐं जॾहिं उहा ज़मीन गरम थींदी आहे न त पोइ हुन ज़ालिम खे लिकण जी जॻह बि कान मिलंदी अथई। अल्लाह कंदो अल्लाह जो रसूल कंदो इन मोए जूं पाड़ूं पटबियूं ऐं पोइ पाण वरी पंहिंजे कखनि ॾांहुं मोटी हलंदासीं। जन्नत रुस्तम ख़ान हाणे हिन जे पोयां हथ धोई लॻो अथई ऐं मूंखे सोराना पक अथई त रुस्तम ख़ान खां हाणे मूसड़ो बची नथो सघई। ॿुध त वॾी जीजा पंहिंजे मौत मरी वई या इन्हे मिरुई उन्हे खे बि ॾारो ॾिनो। ये सभु हिन मूसड़े जा कम अथई सॼी हवेलीअ खे बर्बाद करण वारो इहो मूसो अथई। यादि कजां जन्नत हाणे हिन मूसे खे मज़लूमनि जो हिसाब किताब ॾियणो पवंदी ऐं इहो हिसाब किताब जल्दी ॾींदो तमामु जल्दी। तूं वेही ॾिसजां। अल्लाह ख़ैर कंदो। जेकॾहिं अकमल ख़ान खे रुस्तम अगवा कयो आहे त पोइ उन जो जेरो वापसि मोटणु मुश्किल आहे। कमाल ख़ान मुश्किल आहे। न न न बाबा साईं न न मूंखे हर हाल में अदा अकमल ज़िंदा वापसि घुर्जे। कुछ भी कयो कीअं बि कयो पंहिंजी पूरी ताक़त जो इस्तेमाल कयो पंहिंजो असर रसो हलायो पर हर हाल में अदा अकमल खे हिते वापसि अचनि घुर्जे। कमाल खाना जेकॾहिं अगवा में हथ रुस्तम जो आहे त असांजूं सभु कोशिशूं बेकार थींदियूं। सरकार मूंखे त लॻे थो तूं माठ रा माठ तोखे चयो अथमि न त मुंहिंजी मौजूदगी में विच में न ॻाल्हाईंदो कर। ॻाल्हाइण ॾिस कमाल ख़ान ॻाल्हाइण ॾिस। कॾहिं कॾहिं निकमो माण्हू बि कम जी ॻाल्हि करे वेंदो आहे पर ही त बकवास ई कंदो आहे। बाबा साईं तव्हां नाराज़ न थियो मूं बस कई। ॻाल्हि कर छा पियो बकी मूं चयो न ॻाल्हि कर तोखे मारे कोन थो। बोतार बाबा मां चवां पियो त जेकॾहिं अकमल ख़ान रुस्तम जे रुख चढ़ी वञे हा त रुस्तम हुनखे अगवा कोन करे हा। इना लिल्लाह व इना इलैहि राजिऊन पढ़ी छॾे हा। जुड़ियल सच थो चए कमाल ख़ान सच थो चए। जुड़ियल कम जी ॻाल्हि कई आहे। रुस्तम असांजो उहो दुश्मन आहे जेको असां सां का बि रायत न कंदो। जेकॾहिं अकमल ख़ान रुस्तम जे हथ अची वञे हा त हींअर ताईं असां हुनजो टीजोब करे चुका हुजूं। मुजीब होश में रही ॻाल्हाए। हक़ीक़त चवां पियो सच कड़ो हूंदो आहे बर्दाश्त करण जो मादो धारियो कमाल ख़ान। मुजीब हिन में को बि शक न आहे। खुदा न करे जे अकमल ख़ान रुस्तम जे वर चढ़ी वञे हा त पोइ हुनजो हिते लाश अचे हा। बोतार बाबा अल्लाह ख़ैर कंदो अकमल बाबा जे सिर ॾांहुं। मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ कंहिं पैसनि जी लालच में अची अकमल ख़ान खे अगवा कयो हूंदो। जेकॾहिं पैसनि जी लालच में असां खे अगवा कयो वञे हा त हींअर ताईं हुननि तरफ़ां को ख़त वग़ैरह ज़रूर मिली वञे हा। असांजो ख्याल ॿिए तरफ़ भटके थो। ईअं न हुजे जो अकमल ख़ान खे ख़ानू अगवा कयो हुजे। बाबा साईं ख़ानू हिन वक़्तु सभिनी खां अलॻि थी चुको आहे। छो न असां हुन मथां हथ रखे उनखे पाण सां मिलायूं। जेकॾहिं ख़ानू असां सां गॾिजी वियो त पोइ असांजी ताक़त ॿीणी थी वेंदी। कम जी ॻाल्हि कई थी कमाल ख़ान कम जी ॻाल्हि कई थी। मां सम्झां थो त मूंखां पोइ तूं ई मुंहिंजी वारसी जो हक़दार आहीं। छो बाबा साईं तव्हां पंहिंजी वारसी कंहिं ॿिए जे हवाले करणु चाहियो था या? मुंहिंजो इहो असूल रहियो आहे त वॾे खां वॾे दुश्मन सां ठाव करे ऐं पोइ उनखे पंहिंजे मक़सद लाइ इस्तेमाल करे ऐं इन खे ई चइबो आहे नाग बि मरे ऐं लठ बि बचे। बाबा साईं मां तव्हांजी सभु चालूं जल्द सिखी वेंदुसि
पर इन खां तव्हां पंहिंजी आख़िरी चाल हली अदा अकमल खे आज़ाद करायो। जेकॾहिं अकमल ख़ान ख़ानू जे क़ैद में आहे त पोइ ख़ानू असां सां मिलण खां लाराईंदो। रेसा सुभाणे साईं जुड़ियल खे खानूअ जे पोयां मोकिलियो ऐं खानूअ सां मिली तव्हांजो न्यापो ॾेसि। भोतार बाबा सदाई तव्हां पादरनि जे मुंहं में मूंखे छो मोकिलींदा आहियो? जेकॾहिं दुनिया में जीअणो अथई त ॿिनि कुवतनि मां हिकु कुवत जिस्म में ज़रूर हुजे। पादर त कंहिंखे हणी कोन थो सघी, पर पादर खाइण जी साहब तुम्हें हुअणु घुरिजे। कमाल बाबा इहा साप तो थोड़ी आहे, पर खानू खर दिमाग जा पादर तमाम घर आहिनि। बस बस हाणे वधीक ॼाड़ी न हण। सुबुह सवेरे न कम असांखे निकिरी वञजांइ। खानू खे ॻोल्हे फोले हथ करे मुंहिंजो न्यापो ॾिजांसि त मूसा ख़ान तोसां मिलण थो चाहे। ठीकु आहे भोतार साईं, तव्हांजे करे पादर में सिर रखियनि आहिनि। रेसा दिलावर ख़ान जे बारे में छा सोचियो अथव? कमाल ख़ान सुभाणे तव्हां डीएसपी सां मिलो ऐं साफ़ साफ़ चवंदोमांसि त दिलावर ख़ान रुपोश माण्हू रहाई वेठो आहे। जेके माण्हू असां मथां 10 चकर हमलो कई वेठा आहिनि, दिलावर ख़ान उन्हनि खे पनाह ॾिनी वेठो आहे। सिर्फ़ पनाह न, पर उन्हनि जी हर तरह जी मदद बि करे थो। हाणे डीएसपी मथां ज़ोर रखणो पवंदो त हू दिलावर ख़ान जे ॻोठ ते छापो हणे। पोइ ॾिसां त दिलावर जब्बार ऐं बच्चू खे कीअं थो पनाह ॾे। दिलावर ख़ान खे ॿुधाईंदुसि त मूसा ख़ान जो वेर कारी हर ते पेर आहे, कारी हर ते। हिन वक्त घर में खान लाइ तो बि कोन्हे, मथां आदा जी कदको कयो आहे। दुकार जे दौर में डबल दुकार, हिकु तरफ़ खेरा ॿी तरफ़ खेरन। हाणे खेर कॾहिं बि कोन थींदो, मुक़ाबिलो दो बदू दज़ा दज़ थींदी। हाणे अलाह पनाह ॾींदो। खेरल ऐं खेरा अधु कया इन्हनि खे केरु छॾाईंदो। हाणे हिक ॿिए जा बुज़ ई तोड़े विझंदा। हाणे अलाह इज़त रखंदो, ॿई सम्झाइण खां गदा आहिनि साईं। अॼु ही पहिरियों तावीज़ पूरिया थो, बाक़ी 3 तावीज़ पूरना आहिनि। पोइ इहो मनोस पाचो मुंहिंजी ज़िंदगीअ मां ख़तमु थिए। अरे छॾ मूंखे, छॾ मूंखे। मां चवां थो बस कर। अरे मां चवां थो छॾ मूंखे। छॾ। कहिड़ो कर्म जे दर ते लुल मचाए थो? चाचा कमदार ही तो ना पीना तो करे, तो ना पीना। तू ना पीना छो तो करे मुझे लाई? हाँ हाँ चाचा कमदार, तुझो पुत तो पूरे पुत पी तो मां कदी दे करा तो। एने दित ताए ते पूरा तो ना पीना, तो ना पीना एने दित। ही छोकरी ही छा कई गई? छो पूजा थी? हाँ मां काथे पूरा है? चाचा कमदार कुत्ती से ए इने सच्ची कोन कंदी, वडो गुंडी मानू थई, कुत्त। मलूका मुखे बुधाई तो या कई मथो बात बुधाए तो बाहर न बुधाए, सही बुधाए। ई मुखे परे लडना है। चई त कमदार जे दर ते वञी पूरे अच।